अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। मनेड़ो मां आशिक़ अली गमन की ख़बर शामिल कंदासीं। मनेड़ो भरिसां गुज़िरियल राति देर सां ॻोठ मोहम्मद परेल डायरीअ में ज़िलो शहीद बेनज़ीराबाद नवाब शाह जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जे अटालनि जी चढ़ाई घरनि में दाख़िल थी निंड में सुतल नवीद कमर डायरी, बिलावल डायरी, दिलावर डायरी ऐं नादिर डायरीअ खे गिरफ़्तार करे खणी विया आहिनि। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ गिरफ़्तार थियण जे वारसनि फ़ोटो ख़ान डायरी, एजाज़ डायरी, ख़ादिम हुसैन डायरी, हाकिम डायरी ऐं साहब ख़ान डायरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहूं कंदे चयो त असां शरीफ़ माण्हू आहियूं, मगर नवाब शाह पुलिस राति जी ऊंदाहीअ में बिना कंहिं सर्च वारंट जे धाड़ेलनि वांगुरु घरनि में गिरी निंड में सुतल असांजे चइनि ॿाहिरनि जन में नवीद कमर डायरी, नादिर डायरी, बिलावल डायरी, दिलावर डायरीअ खे बिना कंहिं ॾोह सबब जे खेनि गिरफ़्तार करे खणी विया आहिनि। असांखे ख़दशो आहे त नवाब शाह जी पुलिस मुंहिंजे पुटनि खे कूड़ो केस दाख़िल करे खेनि मुक़ाबले में हाफ फिराई या फुल फिराई न करे छॾे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर, IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त फ़ौरी तौर ते बेगुनाह गिरफ़्तार थियल खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।